सकन जे नेशनल प्रेस क्लब चौंक वटि जिते कल्ह सहाफ़ी आवाज़ टीवी रिपोर्टर राजा चन्ना खां जेके पुलिस तशद्दुद कयो आहे इन ख़िलाफ़ अॼु सकण में नेशनल प्रेस क्लब तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अचो त इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हीअ उन बारे में छा था चवनि। सीता रोड ते पुलिस गर्दी उरूज ते आहे। असल में पुलिस जो इहो किरदारु न आहे, इहो असांजा मुहाफ़िज़ आहिनि, पर उहे असांजे आम माण्हू खां वठी करे लिखियल पर माण्हू कलम धन सां बि अहिड़ी वेसाघाती कंदा, उनखे दहशतगर्दी कोड में चालान कराईंदा। ॾिसो त हुन जो ॾोह कहिड़ो हो, हुनजो ॾोह इहो त हुन रुश्वत वरिती पिए ऐं हुन हुनखे माना ज़ाहिर कयो त हीउ रुश्वत वठे पियो, त उते जे बोतार ऐं पुलिस गॾिजी करे हिन राजा चन्ना ते तशद्दुद कयो ऐं हुनखे चालान कराए कोर्ट में मोकिले छॾियो। यकीन कयो अगरि जेकॾहिं इहा हालत रही त इनशाला सिंध जा जेके समूरा सहाफ़ी आहिनि उहे सरापा एहतियात थी वेंदा। असां सिंध हुकूमत ऐं IG सिंध खां मुतालबो था करियूं त इंसाफ़ कयो वञे ऐं राजा सां जी शफ़ाफ़ इंक्वायरी करे खेसि तहफ़ुज़ फराहम कयो वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी त सीता रोड ते राजा चन्ना सहाफ़ी जे मथां थियल तशद्दुद जी जमियतुल इस्लाम सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करे थी ऐं हुकूमत सिंध खां मुतालबो करे थी त इन्हनि अहलकारनि खे जल्द अज जल्द गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे। ऐं असां जमियतुल इस्लाम जी तरफ़ां उन्हनि खे ॿुधाइणु चाहियूं था जेसीं ताईं सहाफ़ियुनि जो आवाज़ ज़िंदा आहे तव्हांजी हीअ दहशतगर्दी न हलंदी। पुलिस ईअं चाहे थी त असां सहाफ़ियुनि जो आवाज़ बंदि करे असां पंहिंजूं मनमानियूं कयूं, पंहिंजूं मंथलियूं वठूं, पंहिंजा भत्ता वठूं, पंहिंजा जेको आहे अफ़ीमूं चर्स विकिरो कयूं, असांखां केरु पुछण वारो न हुजे। ऐं जेको आहे हिते पैसा विकिरो वठनि पिया, इन्हनि जे ख़िलाफ़ु जेको आहे असां हिते एहतिजाज में आहियूं ऐं उन्हनि खे चऊं था त जेकॾहिं इहे तव्हांजूं हरकतूं बंदि न थियूं त इहो असांजो एहतिजाज अञा सख़्तु में सीता रोड ते जेको सहाफ़ी सां जेको हिकिड़ो नाइंसाफ़ी तशद्दुद थियो, असांजो सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं ऐं असां इहो बि था घुर कयूं त सहाफ़ी हिकिड़ो जेको आहे मिसकिननि जो आवाज़ बणिजी ऐवाननि ताईं पुॼाईंदा आहिनि। हुननि जो सिर्फ़ु ॾोह इहो ई आहे जेको मिसकिननि जो आवाज़ था बणिजनि। सीता शहर में जेका पुलिस पारां ऐं सीता आवाज़ टीवी रिपोर्टर जे बहादुर सिपाही बहादुर सहाफ़ी राजा चन्ना मथां हक़ सच लिखण जे ॾोह में उन जे मथां जेको सरेआम तशद्दुद कयो, जेके सरेआम उन जे मथां जेका तशद्दुद जी जेका अणगणियूं ऐं लीका लताड़िया इंसाफ़ जा, उन गुंडनि पुलिस वारनि ख़िलाफ़ु अॼु नेशनल प्रेस क्लब जे सॾ ते असीं सकण जा सिविल सोसाइटी जा माण्हू इहो मुतालबो खणी पहुता आहियूं त आवाज़ टीवी जे रिपोर्टर ऐं आवाज़ बणियल सीता ग़रीब मिसकिन माण्हुनि जे राजा चन्ना जे सां इंसाफ़ करण लाइ असांजो जो इहो मुतालबो आहे वज़ीर आला सिंध खां त महिरबानी करे उन पुलिस वारनि ते FIR दाख़िल करे ऐं उन्हनि खे जेल अंदरि बंदि कयो वञे। सहाफ़ी सत सां बीठा आहियूं असां ऐं सीता रोड में ते राजा चन्ना नाले सहाफ़ी आहे, उन ते पुलिस तशद्दुद कयो आहे। असां सम्झूं था त सिंध खे हींअर पुलिस स्टेट बणायो वियो आहे, सॼी सिंध खे, ऐं ही सिंध पुलिस पंहिंजे हक़नि जे लाइ त नथी विढ़े। हिननि जूं पघारूं पंजाब पुलिस खां बि घटि आहिनि, हिननि जा हक़ खाई थी वञे उहा। हिन जे IG खे खणी था वञनि, उते सिंध पुलिस माठ आहे। हिननि जा ॿिया अलाउंसिस रोकिया वञनि था, उते सिंध पुलिस माठ आहे। वॾेरे ई फ़ोन अचे थी कंहिं ग़रीब गुरबे खे गिरफ़्तार करिणो आहे, इंसाफ़ लताड़िजे थो। ही तहफ़ुज़ ॾींदा, समाजी तहफ़ुज़ जी ज़िम्मेदारी आहे हिननि जी असांजे लाइ। उहो समाजी तौर ते गैर महफ़ूज़ बणाईंदा माण्हुनि खे, ईअं सहाफ़ियुनि खे जेके माण्हू हक़ सच ते लिखनि था, रिपोर्ट कंदा, माण्हुनि ताईं ॼाण पहुचाईंदा, ॼाण पहुचाइण वारो हिकिड़ो ईमानदाराणो कमु कंदा, उन्हनि सभिनी जी तशद्दुद करे हक़ सच खे रोकण जो कमु कनि था। पर समाजी तहफ़ुज़ जेका हिन जी अवलीन ज़िम्मेदारी हुजणु घुरिजे, उहा ज़िम्मेदारी अदा करण जे लाइ तयारु कोन्हनि। सो सॼी सिंध हिन महिल मावरा अदालत क़तल, अदालत खां मथां क़तल, अदालत खां मथां जिबरी गुमशुदगियूं ऐं अहिड़ी लाक़ानूनियत जे ज़द में अची वई आहे। ऐं उन सॼे में पुलिस जो वॾो किरदारु आहे, सिंध पुलिस जो वॾो किरदारु आहे, जो हू पंहिंजे पाण में सुधारो, पंहिंजे डिपार्टमेंटल सुधारा आणणु नथा चाहिनि, न ई वरी पंहिंजे हक़ जे लाइ। ऐं आम माण्हू जेको आहे उहो पुलिस खां ख़ौफ़ खाए थो ऐं समाजी तहफ़ुज़ जेका हुनजी ज़िम्मेदारी आहे त हुननि सॼे समाज खे गैर महफ़ूज़ बणाए छॾियो आहे।